इकराम मुस्लिम अगर चाहे थोड़ो हुजे, अल्लाह ताला मां उम्मीद आहे त अल्लाह ताला उनजे करे गुनाह माफ़ करे छॾंदो। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन फरमाए तो त हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन वटि वियो त हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन वियाणो हो, उन वियाणे ते टेक लगाए करे वेठो हो। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन जॾहिं उन सहाबी रसूल खे ॾिठो त हज़रत उमर उहो तकियो कढी करे उन लाइ रखी छॾियो त टेक खां उथी वेठो ऐं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन उहो तकियो हज़रत सलमान फारसी अची करे वेठो ऐं हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन जॾहिं तकिए ते वेठो उन खां बाद हज़रत उमर हज़रत सलमान चयो त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सच चयो आहे। तॾहिं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन चयो त अबू अब्दुल्ला असांखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फरमान ॿुधायो त फरमान छा आहे। हज़रत सलमान चयो त उमर हिकिड़े दफ़ा ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वियो ऐं सोणो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वियाणो हो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वियाणे ते टेक लगाए करे वेठा हुआ ऐं जॾहिं आउं वञी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पुॻुसि त सोणे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो वियाणो कढी करे मूंखे ॾिनो ऐं आउं अची करे वेठो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सलमान जेको शख़्स के मुसलमान भाई के भाउ खे ॾिसी करे मेज़बान खे ॾिसी करे उनजो इकराम मुस्लिम करे त अल्लाह मां उमेद आहे त अल्लाह ताला उन अमल जे करे उनजा गुनाह माफ़ करे छॾींदो। त मुंहिंजा दोस्तो, नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियुनि ते असांखे अमल करणु खपे। इहा असांजे लाइ वियाणो का हैसियत कोन्हे, वियाणे में को ख़र्चु कोन्हे। जेकॾहिं तो टेक लॻाए 10 मिंट न वेठूं त का तकलीफ़ कोन थींदी, सिधो थी वेठूं के महिमान खे इज़त ॾिनी। जेकॾहिं असांखे वियाणो ॿिए खे वियाणो ॾियण में जेकॾहिं असांजा गुनाह माफ़ था थी वञनि त इहो पोइ ईअं सम्झो त यानी सस्तो सौदो आहे, इहो असांजे लाइ सस्तो सौदो आहे।